अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, सिंधी.com से खुशामदीद। जीअं तव्हांखे ख़बर आहे सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन जारी आहे ऐं असांजी कोशिश हूंदी आहे त असां पंहिंजे चैनल जे तरफ़ां नयनि स्टूडेंट्स जी हेल्प कयूं ऐं उन्हनि खे हर हवाले सां मदद कयूं त जीअं उन्हनि खे एडमिशन वठण में ऐं पंहिंजे कैरियर में का मुश्किल न थिए। अॼु जी हिन वीडियो में असां आगाज़ करे रहिया आहियूं हिकु सीरीज़ जी, जंहिंमें असां तव्हांखे डिपार्टमेंट्स जे बारे में ॿुधाईंदासीं, उन्हनि जे स्कोप जे बारे में ॿुधाईंदासीं त जीअं तव्हां नेचर वाइज डिपार्टमेंट सिलेक्ट करे सघो। छो जो यूनिवर्सिटी जो डिपार्टमेंट सिलेक्ट करण तव्हांजे कैरियर जो आगाज़ हूंदो आहे। तव्हां इन खे ई फॉलो करे पंहिंजी जॉब हासिल कंदा आहियो, फर्दर स्टडीज़ जा फैसला कंदा आहियो, त लाज़मी आहे त डिपार्टमेंट सिलेक्शन इंतहाई सोचे सम्झे कजे त जीअं असांखे फ्यूचर में उन जो फ़ाइदो हासिल थिए ऐं जेका असां स्टडी कयूं त असांजे फ़ाइदे में वञे। यूनिवर्सिटी में तक़रीबन 9 फैकल्टीज़ आहिनि, जंहिंमें 60 खां वधीक डिपार्टमेंट्स आहिनि। जीअं तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, डिपार्टमेंट ऐं फैकल्टीज़ शो थी रहियूं आहिनि। फर्स्ट फैकल्टी ऑफ आर्ट्स आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, जंहिंमें इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन आहे, इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे, इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेजिस आहे, डिपार्टमेंट ऑफ फिलोसॉफी आहे, डिपार्टमेंट ऑफ सिंधी आहे, डिपार्टमेंट ऑफ उर्दू आहे। ई फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, जंहिंमें इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स आहे। ई फैकल्टी ऑफ एजुकेशन आहे, जंहिंमें डिपार्टमेंट ऑफ करिकुलम डेवलपमेंट एंड स्पेशल एजुकेशन आहे, डिपार्टमेंट ऑफ डिस्टेंस एंड कंटिन्यूइंग एंड कंप्यूटर एजुकेशन आहे, डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन आहे, डिपार्टमेंट ऑफ एजुकेशनल मैनेजमेंट एंड सुपरविजन आहे, डिपार्टमेंट ऑफ साइकोलॉजिकल टेस्टिंग गाइडेंस एंड रिसर्च आहे, डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्निकल एजुकेशन आहे। उन खां अलावा फैकल्टी ऑफ इस्लामिक स्टडीज आहे, जंहिंमें डिपार्टमेंट ऑफ कंपैरेटिव रिलीजन एंड इस्लामिक कल्चर, डिपार्टमेंट ऑफ मुस्लिम हिस्ट्री आहे। फैकल्टी ऑफ लॉ में इंस्टीट्यूट ऑफ लॉ आहे। फैकल्टी ऑफ नेचुरल साइंसेस में भी खोड़ सारा डिपार्टमेंट आहिनि, जंहिंमें नेशनल सेंटर ऑफ एक्सीलेंस इन एनालिटिकल केमिस्ट्री आहे, सेंटर फॉर एनवायरमेंटल साइंस आहे, सेंटर फॉर हेल्थ एंड फिजिकल एजुकेशन स्पोर्ट्स साइंस आहे, सेंटर फॉर प्योर एंड अप्लाइड जियोलॉजी आहे, इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री आहे, इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजी एंड जेनेटिक्स इंजीनियरिंग आहे, डॉक्टर M.A. काज़ी इंस्टीट्यूट ऑफ केमिस्ट्री आहे, इंस्टीट्यूट फॉर एडवांस रिसर्च स्टडीज इन केमिकल साइंस आहे, इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिक्स एंड कंप्यूटर साइंस आहे, इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्स आहे, इंस्टीट्यूट ऑफ प्लांट साइंस आहे, डिपार्टमेंट ऑफ एंथ्रोपोलॉजी एंड आर्कियोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ फ्रेश वाटर बायोलॉजी एंड फिशरीज आहे, डिपार्टमेंट ऑफ जियोग्राफी आहे, डिपार्टमेंट ऑफ माइक्रोबायोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ साइकोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ स्टैटिस्टिक्स आहे ऐं डिपार्टमेंट ऑफ ज़ूलॉजी आहे। उन खां अलावा फैकल्टी ऑफ फार्मेसी आहे, जंहिंमें डिपार्टमेंट ऑफ फार्मासिटीज़ आहे, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्यूटिकल केमिस्ट्री आहे, डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ फार्माकोग्नोसी आहे। फैकल्टी ऑफ सोशल साइंस आहे, जंहिंमें सिंध डेवलपमेंट स्टडीज सेंटर आहे, पाकिस्तान स्टडी सेंटर आहे, इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन डेवलपमेंट स्टडीज आहे, डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स आहे, डिपार्टमेंट ऑफ जर्नल हिस्ट्री आहे, डिपार्टमेंट ऑफ इंटरनेशनल रिलेशंस आहे, डिपार्टमेंट ऑफ लाइब्रेरी इंफॉर्मेशन साइंस आर्काइव स्टडीज आहे, डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन आहे, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल साइंस आहे, डिपार्टमेंट ऑफ साइकोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन आहे, डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क आहे ऐं डिपार्टमेंट ऑफ क्रिमिनोलॉजी आहे। फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी आहे, जंहिंमें डॉक्टर A.H.S. बुखारी IICT आहे, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग आहे, डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग आहे, डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, डिपार्टमेंट ऑफ टेलीमेडिसिन एंड ई हेल्थ आहे। त ही तमाम डिपार्टमेंट्स आहिनि यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा, जंहिंमें तव्हां अप्लाई करे सघो था। नेक्स्ट वीडियो में असां कोशिश कंदासीं त हर डिपार्टमेंट जे हवाले सां उनजी स्कोप, उनजे मेरिट डिमेरिट्स जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त उनजो स्कोप छा आहे, त जीअं तव्हांखे डिपार्टमेंट सिलेक्शन ऐं चॉइस करण में आसानी थिए ऐं तव्हांखे ख़बर पइजी वञे त डिपार्टमेंट जो स्कोप छा आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।